अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हीअ टेलीस्कोप वरी हाणे हींअर कुझु ॾींहं पहिरीं मूं ठाही आहे। हिन जो डायामीटर जेको आहे मिरर जो 90 मिलीमीटर आहे ऐं हिन जी जेका फोकल लेंथ आहे माना हितां हेॾे जेका फोकल लेंथ इहा 600 मिलीमीटर आहे। हीअ असल में हीअं ठाही नंढी साइज़ जी आहे। रिफ्लेक्टर सुठी आहे। हिन में ही ईअं ई हिकिड़ो फालतू पियो कंपास उहो लॻाए छॾियो अथमि ऐं कुझु सामान हुआ माना हिकिड़ी पुराणी टेलीस्कोप जा उहे लॻाए हिन में मूं हिनखे हीअं मुड़ण जो सिस्टम आहे हितां ऐं हितां खां हिनखे ही कुर्सी जा पेर आहिनि, तव्हां सम्झंदा हूंदा। हिकिड़ी कुर्सी जा पेर आहिनि उहे लॻायल आहिनि ऐं ही काठी जो टुकड़ो आहे। ही PVC पाइप आहे। ही PVC पाइप आहे सभु। ही जेका आहे हींअर मूं ठाही आहे कुझु ॾींहं पहिरीं। सुठो कमु करे पई, फस्ट क्लास। हिन सां हिन जो रिज़ल्ट ॾाढो सुठो अथव। साइज़ूं त जाम आहिनि, वॾियूं नंढियूं पोइ जहिड़ी माण्हू ठाहे, जहिड़ा लेंस हुजनि ओड़ी ठाहे। हिन जो ही लेंस मिली आहे भई, पोइ ही मूं हुन में ठाही आहे। ऐं वज़न बि घटि अथसि, खणण में बि सवली आसान आहे ऐं हलण में ॾाढी सुठी आहे ऐं तक़रीबन बहितरीनु रिज़ल्ट आहे। इहा आहे 90 mm ऐं 600 mm जी रिफ्लेक्टर टेलीस्कोप।